की अदालत पीपी अगवान कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत में दहशतगर्दनि जो इलाज करण बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पारां पीपी अगवान कादिर पटेल जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। कराची जी अदालत पीपी अगवान कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत में दहशतगर्दनि जो इलाज करण बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पारां पीपी अगवान कादिर पटेल जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कराची जी अदालत पीपी अगवान कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत में दहशतगर्दनि जो इलाज करण बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पारां पीपी अगवान कादिर पटेल जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अव्हांखे नाज़रीन अपडेट कंदा रहूं। कराची जी अदालत पीपी अगवान कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत में दहशतगर्दनि जो इलाज करण बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पारां पीपी अगवान कादिर पटेल जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत कादिर पटेल जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया।